यार रमज़ान भी पूरो थियो हाणे छा कयां फितरन का निकरां इएं त ॿिया वठी वञे न पोइ वरी असां ईद कारियूं कढंदासीं घणा माण्हुनि खां फितरा मुल्क परा हुआ हितां माना कमु सटींदासीं हलूं था। अरे हा यार पुराणे दौर जो खूह आहे चांडिया खान वारो सॾिबो आहे हाजी चांडिया खान हिते माण्हू घणा हूंदा थी फितरा था वठो तो फितरा वठा तोखे मां ड्रेस सिबराए ॾींदो भाई भली ईद जे लाइ हा सही ऐं ॻाल्हि ॿुधो बसरी खाराईंदोसीं बसरी हा बसरी लुणी ईअं ॿ टे जरेब तुंहिंजे लाइ वठंदुसि हा सही हलजां ठीकु आहे हलूं था। हलिया 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 मुंहिंजी डोली ली हलिया हल 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 मजे जा मजे जा हल 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 पुलिखा बेटा पुलिखा तो ये पियनी एक मिनट तो के तकलीफ मां न ॾींदुमि हलिया हल 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 का माल दाणो हेॾऊं हा पुराणे दौर जो कूत तुंहिंजे लाइ ईद जी ड्रेस बि वठंदुसि हा हलूं था सेठलाए चांडे जो खूह ते उते माल हूंदा थी वॾा छोती अवे सही ख़बर आहे न अवे पाण वठंदो आहे पितरा हेला वठंदा वॾा पितरा हल हा साईं हा तुंहिंजे का चढ़ो बि वठंदो साईं भलो ईद जे लाइ ईअं बाक़ाइदा शॉपिंग करणी आहे तुंहिंजी फितरनि मां शॉपिंग कंदा हलिया हलिया वाह वाह अच इन खूह ते माल मिलंदो फितरा मिलंदा जाम बसि सम्झ फितरा मिलिया त टेचलो तुंहिंजी कन पटी बि ठाराईंदोसीं कन पटी ईअं कन लिकाइजां हा ओ हलिया थोरो ख़तमु हाणे हे हिते ॿधाए न पोइ मां परते वञा जुगाड़ करे अचां हलिया हलिया चवणु वठि हा ईअं मथां काॾहीं वञे हा फितरा वठी बसि पोइ हलूं था तुंहिंजे लाइ लटा कहिड़ा लटा सिबराया नासी हा नासी जे लाइ नासी सही सही हाथ करे वाह वाह हा नासी नासी हा कहिड़ा ॻाढ़ा न हा ॻाढ़नि जे लाइ नथी कयां त बसि सही आहे हाणे हिते बीहां मां हाणे मोटी थो अचां ठीकु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम खुश आयो ॿियो ख़ैरात तबीअत सही आहे सादो खुश आयो ख़ैरात तबीअत सही आहे ॿियो साईं अल्लाह अकबर ऐं खुश आयो ॿियो ख़ैरात आयो ॿियो ख़ैरात साईं अलहमदिल्ला माशाअल्लाह साईं रमज़ान मुबारक तो हले तव्हां खाइण पीअण में लॻा पिया आहियो साईं अलहमदिल्ला सभु रोज़ा रखिया आहिनि अॼु जो न रखियो त इन करे ॿाहिरि लिकी अचे खाऊं था हिते त बि तव्हां मिलंदी दीद हिते बि पवे थी न ॾिसो न असांखे ॾिजो असांजे मयार में ॾिजो था पर अलाह खां नथा ॾिजो साईं सभु रोज़ा रखिया आहिनि अॼु कोई रोज़ा न पर अॼु रखो आहे त छा थी पए अॼु कोन रखे तबियत जे हिसाब सां न साईं गुसण जो ॻाल्हि ई न आहे कीअं गुसी जो असल में तबियत जो मसइलो थी पवंदो आहे अच्छा छा थियो आहे तव्हांजी तबियत खे बुखार आहे थोरा दस्त थी पिया आहिनि दस्त थी पिया आहिनि बुखार आहे घुमंदा वतो था खाईंदा वतो था मां रोज़े रखण खां दस्त ऐं बुखार तव्हांखे यादि अची वियो साईं पेट जी बि त कभी न लाज़मी अलाह खे बि त इहो ई अञा न खाए त जवाबु फौरन ॾींदो बीमार थी पए न माण्हू टोलो वेठो आहे साईं हा इहे फितरा पका आहिनि लॻी थो अचां थो हाणे साईं थोरो एतिराम लाज़मी आहे हाज़िर साईं बिल्कुल कंदा न एतिराम अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम फकीर खुश गुज़रे आयो खुश बाबा खैरा सही आहे ॿियो ख़ैर साईं डॉक्टर साहब खुश है खैरा तो सही है आय हाय साईं खुश आयो ख़ैर फकीर तव्हां खुश आयो हाँ साईं खेलो गया साईं निका दे रमज़ान भलारो हुयो माशाअल्लाह मोकलायूं पियो वञे सोचियोसीं बचड़नि जे लाइ जेको आहे सो लटो कपिड़ो को ईद जे लाइ गिराइड़ो पचाइणो पवंदो उहो कोन हो मिसकिन आहियूं हे ॿियो छा ॿियो अटो लप बि न हुई उन जे हिसाब सां ॿियो सासी आहे मुंहिंजो हिकिड़ो ठीकु आहे मुंहिंजो सासी इहो बि माना घटि में घटि इन जो बि 400 रुपया ख़र्चु आहे हा बरसी खाईंदी आहे हा बरसी खाईंदी आहे ॿुधो न हाणे वारो मसइलो ॿुधायो हाणे वारो असां तव्हां फितरा कढंदा हो उन फितरनि जे लाइ तव्हां ॾे आयासीं साईं फितरनि में त टाइम पियो आहे अञा रमज़ान या 15 17 रोज़ो आहे अञा
13 रोज़ा पिया आहिनि। साईं बचड़नि जे लाइ लटा बि सिबराईंदासीं हिन वीचारी लाइ वॻो वठंदो आहियां हर साल ॿुधी इन जे लाइ बि वॻो वठंदो आहियां उहो बि कोन वरितो आहे हेतिरा त असांजे वॾनि के साल अॻ में ॾेई छॾिया हुआ 2-3 सालनि जा ॾिना जी हा साईं तव्हां जेको तव्हां साईं ॾियो साईं फितरनि जो टाइम न आहे फितरा ॾे बान ईद वेझो हूंदी आहे साईं फितरा मिड़ई ईद ते जेको ख़र्ची बि था माना ॾियूं बाक़ी ख़र्ची जो टाइम थोरो ई आहे। रमज़ान के हथ कढी पिया हुआ साईं पाण मोकिलायूं फितरा 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 साईं बुज़ुर्ग रोज़ा रखिया अथव कुझु साईं असांजे वॾनि रखिया तव्हां न रखिया असां कोन तव्हां ते रखिया माफ़ कनि था रोज़ा न साईं असांजे वॾनि रखिया न पोइ असां रमज़ान वरी जे पोइ नाले ते ख़ैरात वठो था रोज़ा नथा रखो। तव्हांजे वॾनि रखिया त असांजी चाची जो नालो बि रमज़ान या पोइ असां बि न रखूं न साईं उहो नालो त वरी उन जो थियो त उहो त तव्हांखे अञा घणा रखणा आहिनि न पोइ तव्हां रखो न रोज़ा 30 त हूअं तव्हांखे 60 रखिणो आहे पोइ तव्हां बि त रखो न रोज़ा फ़क़ीर। साईं असां रखंदासीं मां हिन गाह हलणो वेंदो आहे गर्मी थींदी आहे उनजे करे अच्छा हा साईं साईं ठीकु आहे साईं ठीकु आहे वेंदासीं वरी सासीअ गाह हलणो आहे गॾो बि खिलंदो अची वञो घबराए न अची वञो ॻाल्हि ॿुधो हे फितरा हाणे हिन खां तुंहिंजी बरसी लुणा वठां लुणाणी खणी नथो ॾियां ॾियारी पर पाण लुणा हिन खां तुंहिंजी लाइ लटा वठां या पंहिंजो पेट पालिया अरे हे मम्मी जी उते ते किरो थी कयो हलण वियाणे हल बुख मरू भली ख़बर पवई हल हाणे ॿिए ॾींहुं था हलो मालकू नो सिपलाए ड्रेस बि वठी थो हली हाणे हल त मां बि पंधु ई न कंदो भाई हलो नथी मूंखे ॿिया न पायल हल हाणे हल असुली न हलंदी आहे अञा हिते ॿियनि जो आसिरो अथी आसिरो को बि न ॾींदी हल हाणे ॿियो कहिड़ो था ॾिसो हली आहे त बि चए थी इहे वठी ॾे इन बि खां वठी ॾे न हल 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 हल